टनो गुलाम अली जे महबूब पटन जे महबूब दोस्त रूह जे राणे अब्दुल जब्बार लिगारी जे नाव महबूब दोस्त महबूब शायर मुनवर हालेपोट जो महबूब नज़म जियापे के पंहिंजी या जल्दियात जानी जियापो पखी या पखी कोन पलबो ज़रूरत जे सांचे में माण्हू लहनि था ज़रूरत न रहंदी त मिलबो न खिलबो ज़रूरत जी सूरत बदलजण लॻी आहे छिनी हथ छॾाइण जे चाहीं त वञ वणनि खे छॾे ॾे वणनि जो अलाह पखीअड़ा उॾामण जे चाहीं त वञ मां तोले मुक़दस सहीफ़ो न आहियां न ओतार तुंहिंजो न तोले वली जी 2 टे ॾींहं मोहबत जो नाटक कयोसीं 2 टे ॾींहं रहियासीं गॾियल घर गली जी उमिरि हाणे पासो वराइण लॻी आहे मोहबत जी तलसम जो शीशो टुटे थो छिके हाणे ज़ंजीर बीठो विछोड़ो ऐं पूरियल अखियुनि सां मुसाफ़िर लहे थो ही मंज़र निड़ीअ ते रखियल नो आहे मगर मूं मटाइण चाहीं त वञ वणनि खे छॾे ॾे वणनि जो अलाह पखीअड़ा उॾामण जे चाहीं त वञ सची जे चवां त तोखां सिवा जीअण जो तसवर बि अधु मौत आहे मां ॿांभण जी दिलि जो सुञो सूर आहियां न हाड़ो आहे मुंहिंजो नकी होत आहे नसीबनि जो आहड़ बि मूं ते ततो आहे गुड़ी मूं ते गूंदर जा बादल अचनि था सफ़र में बयाबां साम्हूं बीहे थो अकेले अखियुनि जा न ॻोढ़ा सुकनि था लथे सिज वांगर लही वई मोहबत छॾे हिचकिचाइण जे चाहीं त वञ वणनि खे छॾे ॾे वणनि जो अलाह पखीअड़ा उॾामण जे चाहीं त वञ पखीअड़ा उॾामण जे चाहीं त वञ